करमपुर भरिसां हिकु हफ़्तो अॻु ठुल बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ मारक बिजाणी मां अगवा थियल नौजवान अब्दुल हफ़ीज़ बिजाणी खे हद जी पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुगी जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां अब्दुल रहीम बिजाणी, निसार अहमद बिजाणी, ज़मीर अहमद बिजाणी, अमीर उमर बिजाणी, गुलाम रसूल बिजाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बागड़ बाईपास ठुल वटि इंडस हाईवे ते रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो वियो आहे। मुगी मुज़ाहिरीन पारां पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। मुज़ाहिरीन जो मुतालबो आहे त मुगी अब्दुल हफ़ीज़ बिजाणी खे तुरत बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी सिलसिलो जारी रहंदो। आख़िरी इतलाउनि ताईं मुज़ाहिरीन पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी हो। इंडस हाईवे ब्लॉक हुजण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।